में भारतीय हवाई फ़ौज जे एहलकारनि जो पाकिस्तानी पवेलियन जो दौरो। पाकिस्तानी पायलट्स तरफ़ां खेनि चांहि पीअण जी आछ। भारतीय फ़ौजनि पाकिस्तानी जहाज़ JF-17 थंडर सां गॾु तस्वीरूं बि कढायूं। केबी में सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवाइयूं 3 भारतीय हिमायती ख़ारजी मारिजी विया। ISPR मूजिबि कुरम ज़िले में ॻुझे इतिला ते टारगेटेड ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी ॾेवट में 12 ख़ारजी मारिजी विया। साॻिए इलाइक़े में ख़ारजियुनि जे हिक ॿिए गिरोह ख़िलाफ़ ऑपरेशन में 11 दहशतगर्द जन उखिड़ा। लिखी मरवत में 2 टांक में हिकु ऐं मेमन में 4 दहशतगर्द मारिया विया। मारिजी वियल भारतीय सरपरस्ती में दहशतगर्दी रिथाबंदी ऐं कार्रवाइनि में मुलविस हुआ। सदर वज़ीर आज़म वफ़ाक़ी घरू वज़ीर तरफ़ां KP में भारतीय हिमायती ख़ारजियुनि ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते फोर्सेस खे भेजा पेश। सदर आसिम ज़रदारी जो चवणु आहे त पाक फ़ौज ऐं क़ानून लागू कंदारा अज़म सां मुल्क जो दिफ़ा करे रहिया आहिनि। पाकिस्तानी सरज़मीन तां वॾी हिमायती दहशतगर्दी खे क़ौमी इत्तफ़ाक़ी राय सां मुकमल ख़त्म कयो पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तरफ़ां 23 ख़ारजियुनि खे जन भीड़ो करण ते सिक्योरिटी फोर्सेस जे एहलकारनि जी पेशेवरानी सलाहियत जी वाखाण। सदस्य चवां त मुल्क मां दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं सुख जो साह न खणंदासीं। घरू वज़ीर चयो त पाक धरती तां फितल हिंदुस्तान जो मुकमल सफ़ायो कयो पियो वञे। हिकु ॾींहुं ईंदो असांजे कर्ज़ मां जान छुटी वेंदी। मुआशी मैदान में ॾींहुं राति महिनत करे रहिया आहियूं। जादू टोणनि सां मामला नाहिनि हलंदा। अमरीकी कांग्रेस रिपोर्ट ॾिनी आहे त मई में पाकिस्तान भारतीय अगराई जो भरपूर जवाब ॾिनो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप 7 भारतीय जहाज़ किराइण जो बार बार ज़िक्र करे चुको आहे। वज़ीर आज़म जो बाग में दानिश स्कूल जी पीढ़ जो पथर रखण वारी तकरीब खे ख़िताब चयईं। पाकिस्तान खे अल्लाह ताला इज़्ज़त सां नवाज़ियो आहे। भारत हर जंग में फील्ड मार्शल जी क़यादत में बिना ख़ौफ़ जे मुशावरत सां भरपूर फ़ैसिला कया। करप्शन पाकिस्तानी मुआशी समाजी तरक्की में सभ खां वॾी रड करार। मुल्क में बदउनवानी संगीन चैलेंज बणियल आहे जेका मुआशी सरगर्मियुनि ऐं खातेवार कारकर्दगी खे मुतासिर करे रही आहे। IMF कर्ज़ प्रोग्राम जी शर्त तौर पाकिस्तान जे लाइ गवर्नेंस एंड करप्शन डायग्नोस्टिक असेसमेंट रिपोर्ट जारी करे छॾी। IMF जो 15 नुकाती सुधारनि वारी एजेंडा फौरी तौर शुरू करण जो मुतालबो। रिपोर्ट में सरकारी इदारनि खे हुकूमती ठीकनि में ख़ासि रियायतूं ख़त्म करणु, SIFC जे फ़ैसिलनि में शफ़ाफ़ियत वधाइण, हुकूमत जे मालियाती अख़्तियारनि ते सख़्त पार्लियामानी निगरानी जी सिफ़ारिश कई वई आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त पाकिस्तान में अशराफिया पंहिंजा खीसा भरण जे लाइ मुआशी रंडक जी ज़िम्मेवार आहे। निज़ाम में सुधारा, शफ़ाफ़ियत खे हथी ॾियणु ऐं इस्राइती हुक्मरानी पाकिस्तानी मुआशी बहितरी जे लाइ अणटर आहे। नए वज़ीर आज़म में बड़े वज़ीर साहब राज्य यूरोपी पार्लियामेंट के मेंबर से मुलाकात। बड़ी ऑफिस के तर्जमान मौजूद नायब वज़ीर आज़म ब्रसेल्स में पाकिस्तान हाउस में कोठायल डिनर दौरान यूरोपी पार्लियामेंट के मुख्तलिफ़ मेंबर से मुलाकात कई। गॾियल लाॻापन ऐं मुस्तक़बिल जे सहकार ते बि ख़्यालनि जी ॾे-वठ कई हुई। ख़िते जी मजमूई सूरतहाल, सिक्योरिटी चैलेंजिस ऐं आलमी सतह ते जारी तब्दीलियुनि जे असरनि ते बि ॻाल्हि कई हुई। काबीना हाई कोर्ट हैदराबाद में इजाफी स्पेशल एंटी करप्शन कोर्ट कायम करण की मंजूरी ॾेई छॾी। MA रोड ते HBL हेरिटेज बिल्डिंग के IT टावर बनाइण लाइ ख़रीद करण ऐं गुलाम मुस्तफ़ा फुल के चेयरमैन सिविल सर्वेंट हाउसिंग फाउंडेशन मुक़ररु करण की मंजूरी। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में सिंध काबीना जे इजलास में गुज़िरियल इजलास जा मिनट्स मंज़ूर कया विया। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सिंध काबीना जो इजलास हाणे हर 15 ॾींहं खां पोइ तलब कयो वेंदो। सभई खाधा पंहिंजी एजेंडा आइटम काबीना का अॻु मंज़ूरी लाइ मोकिली। इलेक्शन कमीशन KP जे वॾे वज़ीर पारां नदी चूंड दौरान सरकारी ऑफिसरनि खे धमकियूं ॾियण जो नोटिस वरितो। वॾो वज़ीर सोहेल आफरीदी उम्मीदवार शहनाज़ उमर अयूब सुभाणे इलेक्शन कमीशन तलब। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त वॾे वज़ीर जी तकरीर दौरान रूपोश उमर अयूब बि गॾु बीठल हो। चीफ एग्जीक्यूटिव जी गैर ज़िम्मेवाराने रवैये सबबि NA अरिड़हं में नंढी चूंड कराइण ॾुखियो थी वियो आहे। KP जे इलेक्शन कमिश्नर खे IG KP
ऐं चीफ सेक्रेटरी सां फौरी मुलाक़ात जी हिदायत। एशियाई तरक्याती बैंक पाकिस्तान जे लाइ $33 करोड़ कर्ज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी। एडीबी मौज पाकिस्तान जो ॿियो पावर ट्रांसमिशन स्ट्रेंथ प्रोजेक्ट पाकिस्तान हुकूमत जी तरजीह सीड़पकारनि में शामिल आहे। मंसूबे तहत 500 केवी जे 290 किलोमीटर डिघी नई ट्रांसमिशन लाइन तामीर कई वेंदी। जुडिशल कमीशन ऑफ पाकिस्तान जो इजलास 2 दिसंबर ते तलब। जुडिशल कमीशन जो इजलास चीफ जस्टिस याहिया आफरीदी जी सदारत में थींदो। जुडिशल कमीशन जा हिक ई टे इजलास थींदा। एजेंडा जारी। सुप्रीम कोर्ट में मुस्तकिल जजिस जी मुक़ररी बाबति मंज़ूरी ॾिनी वेंदी। सिंध ऐं बलूचिस्तान हाई कोर्ट जे चीफ जस्टिस लाइ नालनि जी बि मंज़ूरी ॾिनी वेंदी। फिरालोबर सां कच्छ जे इलाइक़े में संगावती तकरार तां 4 ॼणा क़तल। पंजक में उलराई जतोई बरादरी जी मंझंदि में संगावती तकरार तां ॿीहर मामलो भड़की उथियो। सिंधु दरिया वटि फायरिंग जी ॾेवट में उलरा बरादरी जा माजिद गुलड़ ऐं धणी बख़्श जॾहिं त जतोई धुर जो आज़म जतोई मारिजी विया। वाटड़ो समेत 5 ॼणा ज़ख़्मी थियण बाद धुरनि में छिकताण थी। ककड़ वेझो शादी तकरीब दौरान खुशी में फायरिंग औरत मारिजी वेई। ज़ख़्मी ॻोठ बेलो पथण में ॻोठ अली गुल शादी जी मेहंदी दौरान खुशी में फायरिंग गोली लॻण सबबि ॻोठ जी चाची हसीना भुट्टो मारिजी वेई। 12 वरे जी मुस्कान भुट्टो ज़ख़्मी। वाक़े खां पोइ ख़ुशू मातम में तब्दील। धुरनि पाण में अज़ीज़ हुअण करे वाक़े खे इत्तफ़ाक़ी करार ॾेई छॾियो। लालू भरसां ॻोठ उस्मान में वॾेरे जे बंगले मां पोर जो गोली लॻल लाश। वॾेरे ज़हीर अहमद राजपुर जे बंगले मां पोर नवीद राजपुर जो गोली लॻल लाश मिलियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची पिस्टल हथ करे वरितो। फौती नौजवान जे वारसनि चयो आहे त ज़हीर राजपुर वटि केतिरनि ई सालनि खां नौजवान मज़दूरी कंदो हो। असांजी कंहिं सां बि दुश्मनी नाहे। डीपलोवर सां नौजवान रमज़ान कोसो जे क़त्ल जे इल्ज़ाम हेठि आयल एसएचओ समेत 4 एहलकार मुअत्तल। नोटिफिकेशन जारी। मुअत्तल थियलनि में एसएचओ हुसैन बख्श, एहलकार शौकत राहिम, प्रकाश मेघवाड़ ऐं लाल मोहम्मद जी शामिल। रमज़ान कोसो जो क़त्ल केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ वारसनि जो मिठी चेक पोस्ट ते धरणो। थरकोट रोड ब्लॉक धरणे में अगूड़ो ज़िले नाज़िम अरबाब अनवर समेत सियासी समाज जे अॻवाननि जी शिरकत। नगर पार्क में क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे कारकुननि पारां एहतजाज। निसार मैं तेरी गलियों पे है वतन। जी जी निसार मैं तेरी गलियों पे वतन है वतन के जहाँ चली है रस्म के कोई न सर उठा के चले। वाह वाह वाह। चली है रस्म कि कोई न सर उठा के चले। कोई चाहने वाला तवाफ को निकले। जी नजर चुरा के चले। जिसमें जान बचा के चले। ऐं तरक़ी पसंद शाइर दानिश्वर लेखक फैज़ अहमद फैज़ खे विछड़े 41 वरिया वियामी विया। फैज़ अहमद फैज़ नंढे खंड जो वाहिद शाइर आहे जंहिंखे रूस तरफ़ां लेनिन अमन अवार्ड सां नवाज़ियो वियो। फैज़ अहमद फैज़ पंहिंजी शाइरी में मोहब्बत, इनकलाब ऐं इंसानी हक़नि जे पैगाम खे आम कयो। संदसि इनकलाबी सोच अॼु बि ज़िंदा आहे। फैज़ अहमद फैज़ खे निशान इम्तियाज़ सां बि नवाज़ियो वियो हो।